को पंहिंजी फैमिली में उन्हनि सां मां डिस्टर्ब नथी करे सघी मां उन्हनि खे चयो पर उन्हनि को मूंखे ख़ासि रिस्पॉन्स न ॾिनो उहो त जवाबु न ॾिनो ख़ैर वरी बसि पोइ हाणे हेठि वेठा आहियूं उथी वेही त कोन थी सघां पर मजबूरी आहे अल्लाह ताला रहम कंदो पर अगर कल्चर डिपार्टमेंट यकीन ॾियारियो आहे तो कंदा पर पैसा वग़ैरह आहिनि टेस्टूं वग़ैरह कराए वठिणो पवंदो छो जो कल्चर डिपार्टमेंट अगर कोई ॾिसे थो अगर कोई वीडियो जो ॾिसी वठे त आर्टिस्ट वटि पैसा न हूंदा आहिनि तंहिंजे करे हू टेस्टूं सभ खां वधीक महांगियूं हूंदियूं आहिनि अगर आगा ख़ान जो टेस्टूं लिखी था ॾियनि ऐं टेस्टूं आर्टिस्ट कराए थो त इलाही महांगियूं हूंदियूं आहिनि त कोशिशि कयो पंहिंजा जेके रूल्स आहिनि चेंज कयो ऐं अगरि टेस्टनि जा बि टेस्टनि जा पैसा तव्हां ॾेई सघो छो जो हू चवनि पियो त अगरि टेस्टूं ई कराइणी हुजे हा त पोइ मां लाड़काने मां बि कराए वठां त तव्हां कोशिशि कयो छो जो हीअ जंहिं अपार्टमेंट में रहियूं आहिनि इलाही ख़ाली अपार्टमेंट आहे कुझु बि न आहे पंहिंजा ॿार वग़ैरह गॾु वठी आया आहिनि ख़बर बि न आहे एरियाज़ जी बि ख़बर न आहे वञिणो केॾांहुं आहे करिणो छा आहे तो बराए महिरबानी अचो ऐं पुछो छो जो हीअ तव्हांजी महिरबानी आहे जो कल्चर डिपार्टमेंट इन ॻाल्हि ते त असां ख़ुशि आहियूं त उन्हनि तव्हां सां राब्तो कयो तव्हांखे घुरायो पर हाणे घुराइण खां पोइ तव्हां अची सार त लहो कीअं आहिनि कीअं रहनि पिया इहा बि उनजी महिरबानी आहे उन्हनि एतिरो ताउन कयो आहे वधीक अलाह भलाई कंदो त सुभाणे ॾिसूं अलाह कंदो सही थी वेंदो आहे पीता असांजो साथ KPN जो साथ छो जो मूंखे मैडम हिना काज़ी चयो त तव्हां आपी आई आहे जेतिरी हेल्प थी सघी उन्हनि कई पर चई तव्हां आया आहियो अगरि कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे कोई बि अहिड़ी हुजे त असांखे तव्हां ज़रूरु चइजो छो जो असां बि कोशिशि कंदासीं कल्चर डिपार्टमेंट खे ई चवंदा आहियूं छो जो इहो असांजो डिपार्टमेंट आहे असांजे लाइ ठाहियो आहे त अगरि इन सेंस कुझु अॻिते कोई थिए थो त असां तव्हां सां गॾु आहियूं हर पल हर घड़ी तव्हां अकेला न आहियो ख़ुशि हुजो सघनि